अचो दोस्तों अचो भैरो अचो 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 महंगाई जी सतायल आवाम अचो 2000 ॾियो 2000 में सारी उम्र वेही खायो साईं। तव्हां भी खाओ ता दी सत पीढ़ियों भी खान वेही खाओ अचो दोस्तों अचो 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 खुशखबरी तकड़ कयो देर न कयो 15-10 मिनट ते उन त पोसा बे शहर में वेंदासे यो मौको हथ सा न विञायो साईं। अचो 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 दोस्तों अचो भैरो अचो 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 न था अचनि ईदा तू होको दे अचो 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 साईं 2000 में सारी उम्र वेही खायो साईं वेही खायो अचो साईं अचो 5 मिनट हिते ऐं वरी बे शहर वेंदासे हलिया यो मौको न विञायो साईं अचो 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 महंगाई जी सतायल आवाम अचो 2000 ॾियो हाँ? 2000 में सारी उम्र 2000 में सॼी उम्र वेही खाओ सत पीढ़ियों भी खान सॼी उम्र कमा थकी पियाऊं ॾिसूंसि था अचो साईं 2000 हाँ? में सारी उम्र 2000 में सॼी उम्र वेही खाओ असां त बिना मज़ूरी करे असां ॾियारी निकिरी वियो 50 2000 सॼी उम्र वेही करे वेही खावा तो खुशखबरी तकड़ कयो हाँ? न कयो 2000 जो सॼी उम्र वेही खाओ में वेंदासे अरे 15 मिनट अचनि अचो फिर वठांसि जेको आहे इहो मां वेही खावां सॼी उम्र अरे कोड़ो काढ़ी खायो अचो दोस्तों अचो साईं 2000 में सारी उम्र वेही खायो साईं वेही खायो चिंता अचो साईं अचो वोटा इहो 2000 मां ॾियां थो मूंखे सॼी उम्र वेही खाराए अच्छा 2001 2002 झला कर 4000 माना मांखे पूरी उम्र वेही खाराए 4001 4002 बी साईं बी अब मां 6000 या तो मां सॼी उम्र वेही खाईंदुमि साईं 6001 6002 जरा कर मां 6000 न मूंखे सॼी उम्र वेही खाराए 7001 7002 झला कर 9000 माना मूंखे वेही खाराए 9001 9002 बी तो बी मां 10000 न मूंखे सॼी उम्र वेही खाराए 2001 2002 2003 यार असां वटि एतिरा पैसा कोन न त हलो साईं तव्हांखे ज़रूरत ई न वेही खाइण जी ए घटे हो साईं मुबारक हुजे तव्हां माना वेही खाईंदा आहियो न खैर मुबारक यार 10000 में वेही खाईंदो है न हल पको वेही खाईंदे तो पैसा ॾियो तव्हां खटे आयो सारी उम्र वेही खायो हलदा अबा वो बई काॾे फराड कढो छा बाबा मां बीठो तूं वञड़े हाँ कम न। करे हाँ अॼुकल्ह फराड लॻो पियो आहे। न तू चरिया खुश नसीब 10000 में वेही खाईंदे देर के यार अच्छा हे रखो साईं रखो हे साईं हिंदो जेको आहे सेरू भी मजबूत पावा भी मजबूत बायू भी मजबूत ऐं वाहन भी मजबूत तव्हां 10000 में सारी उम्र वेही खायो साईं हिनते हा अचड़े अरे तुम्हारी 15 घटा घर में पई वञ मूंखे त तव्हां फुरी वॾा चालाक हुयो ॾे मां सम्झो त को विहारे खाराईंदा सॼी उम्र राशन ॾींदा 8000 मोटाए ॾियो ॿ छॾिया मां कयूं वञो वेही खा सत ॾियो 3 झलियो था वेही खा 10000 में वेही खा बदल कीअं था वञनि टेड़ा